अल्लाह जी नेमतुम जो इनाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। सदक़ल्लाहुल अज़ीम। जज़ाकल्लाह। उम्मे शहज़ाद जी आवाज़ में तलावत कलाम पाक सां पंहिंजे प्रोग्राम जो आगाज़ कयोसीं। क़ुरान पाक पढ़ो ऐं ॿियनि खे बि पढ़ण जी तलक़ीन कयो। क़ुरान पाक असांजे घरनि में ठपे ऐं वेड़े करे रखण जे लाइ न आहे, उनखे खोले करे पढ़णु घुरिजे, उनखे सम्झणु घुरिजे। आउं कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां त पाण वटि कई अहिड़ा ॾींहं हूंदा आहिनि जॾहिं इंटरनेट बंदि थी वेंदी आहे त पाण परेशान रहंदा आहियूं। पोइ पूरा 12-13 कलाक परेशानी में गुज़रंदा आहिनि त इंटरनेट बंदि आहे, अलाए छा थी वियो आहे। पर कॾहिं तव्हां सोचियो आहे त तव्हांजे घर में क़ुरान पाक केतिरे अरसे खां बंदि पियल आहे? तव्हां न सोचियो आहे। अॼु सोचिजो, गौर कजो, क़ुरान पाक खे खोले पढ़ो ऐं उन में जेको लिखियलु आहे उनखे बाक़ाइदा तर्जुमे सां पढ़ंदो तव्हांखे ॻाल्हि सम्झ में बि ईंदी। क़ुरान पाक पाण पढ़ो, पंहिंजनि ॿारनि खे बि तलक़ीन कयो। बल्कि हाणे त जेकी असांजा दोस्त जेकी ख़ासि तौर ते शहरनि में रखनि था, इन पासे खां उन्हनि जो लाड़ो थोरो घटिजी वियो आहे। तदरीसी अमल ज़रूरी आहे पर दीनी तालीम इंतिहाई अहम आहे, छो त अॻिते पुछाणो इन तालीम जो थींदो। अॻिते पुछाणो इहो न थींदो त तव्हां वटि MBA जी डिग्री आहे, तव्हां वटि फलाणी डिग्री आहे, तव्हां हेतिरी हिन कम में माहिर आहियो, इंजीनियर आहियो, डॉक्टर आहियो, वकील आहियो। उते इहो पुछाणो न आहे। उते पुछाणो थींदो तव्हां नमाज़ अदा कई, क़ुरान शरीफ़ जी तालीम तव्हांखे आहे, तव्हां खां पुछा थींदी तव्हांजो नबी केरु आहे। सो इन्हनि समूरनि शयुनि खे बि पढ़णु, इन्हनि खे सम्झणु इंतिहाई लाज़िम आहे। असीं तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी चुकासीं। आउं आहियां इरशाद जागीरानी, मूंसां गॾु साथी मेज़बान आहे आऊं या पर सैयद। अवां सभिनी खे सलाम रमज़ान में भली कार चवां थी। उम्मीद आहे अवां सभु ठीकु हूंदा। जी त इरशाद रहमतुनि जो जेको अशरो आहे उहो ख़तमु थी चुको आहे ऐं असां मग़फ़िरत जे इस्तग़फ़ार जे अशरे में दाख़िल थी चुका आहियूं। जी तव्हां चयो त नमाज़ पढ़ो, क़ुरान पढ़ो हिन महीने में स्पेशली, त ईअं ई पंहिंजे परवरदिगार खे राज़ी बि कयो, उनखां माफ़ियूं घुरो। छो जो असां सियाहकार आहियूं, असां गुनाहगार आहियूं, असां हज़ारे लखे गुनाह करियूं था ऐं हिन महीने में तव्हां उन्हनि गुनाहनि जी माफ़ी घुरो। असांखे न आहे ख़बर त असांखे ॿिए साल इहो महीनो नसीब थिए न थिए, ऐं अगरि थिए बि थो त असां वटि उहा हिमत हुजे न हुजे त घणे खां घणो हिन महीने खे यूटिलाइज़ कयो। हिन महीने में पंहिंजी जेके बि तव्हां खां ग़लतियूं थियूं आहिनि, ख़ताऊं थियूं आहिनि, उन्हनि जी जेको आहे तव्हां माफ़ी घुरो। इन ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो आहे, हिकु हदीस आहे त हर माण्हू जेके बि ईमान रखनि था उहे हिन महीने में हिन अशरे में अल्लाह ताला उन्हनि खे माफ़ु करे छॾींदो। पर टे उहे माण्हू आहिनि जिन्हनि खे अल्लाह ताला माफ़ु न कंदो। पहिरियों उहो जेको माइटनि जो नाफ़रमान आहे, जेको माइटनि जी नाफ़रमानी करे थो। ॾिसो न वालदीन जी केॾी न अहमियत आहे ऐं जेकॾहिं दुनिया जी बि ॻाल्हि करियां त उहे अज़ीम आहिनि। तव्हां उन्हनि जो ख़्यालु रखो, उन्हनि खां पुछो जंहिं वटि वालदीन जी नेमत न आहे। ऐं ॿियो उहो माण्हू जेको पंहिंजी दिलि में लियाक़त नथो रखे, उन ते अल्लाह ताला जी मग़फ़िरत नथी पहुची सघे। ऐं उनखां अलावा जेकॾहिं टे माण्हू जी ॻाल्हि करियां त टियों माण्हू उहो जेको हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो ॿुधे थो ऐं उन्हनि ते दुरूद शरीफ़ नथो पढ़े। त घणे खां घणी कोशिशि करियो त हिन महीने में अल्लाह ताला खे यादि करियो ऐं माफ़ियूं घुरियो। सही मग़फ़िरत जो अशरो स्टार्ट आहे ऐं रहमतुनि सां जिन झोल भरिया उन्हनि खे खोड़ सारियूं मुबारकूं। हाणे जेकी मग़फ़िरत माणींदा, जेकी रब करीम खे ॿाॾाईंदा, उन्हनि खे बि एडवांस मुबारकूं हुजनि। शाल उन्हनि जी मग़फ़िरत क़बूल फ़रमे अल्लाह पाक जे हुज़ूर में। सो अॼोके प्रोग्राम खे सुहिणो बणाइण में साथ ॾींदा आहिनि असां सां मुख़्तलिफ़ कंपनियूं ऐं उन्हनि मां सभ खां पहिरियां असां ज़िक्र कंदा आहियूं जामे श्री जो। जामे श्री ॾाढी ज़बरदस्त ज़ाइक़ेदार
मिठाण वारी जेका आहे सा मिठाण वारो शरबत आहे त हिन ॻाल्हि में को बि वधाउ न थींदो सो करशी जामे श्री आऊं पीअंदो आहियां 100% मूंखे बि यकीन आहे त इहो प्योर आहे तव्हांखे बि यकीन आहे मूंखे हिन ॻाल्हि ते तव्हांखे बि यकीन आहे सो हिन शरबत में पाणीअ जो हिकु फुड़ो बि मिलायल नाहे हूंदो ऐं इहो ई सबबु आहे जो करशी जामे श्री पंहिंजी सुठी कारकर्दगीअ जे करे खोड़ सारा नेशनली इंटरनेशनली सर्टिफिकेट आणे चुको आहे करशी जामे श्री जेको बाटल तव्हांजे हथनि ताईं पहुचंदी आहे घर में ठाहे पीअंदा आहियो तव्हांखे आउं ॿुधायां त 265 टेस्टुनि जा मरहला थींदा आहिनि चेकिंग थींदी आहे उनखां पोइ मयार ते पूरो लाहे बॉटल में शरबत खे विधो वेंदो आहे तव्हांजे हथनि ताईं पोइ पहुचंदी आहे ऐं 276 भेरा चेकिंग ऐं टेस्ट जे मरहले खां गुज़री शुगर फ्री वारी बॉटल तव्हांजे हथनि ताईं पहुचे थी करशी जामे श्री पूरे भरवसे सां गॾु आहे करशी जामे श्री सभु पीअंदा आहिनि आउं बि वॾे शौक़ चाह सां पीअंदो आहियां करशी जामे श्री में छा छा मिलायल आहे इहो तव्हांखे ॿुधाईंदी पिर बिल्कुलु करशी जामे श्री लाइट रिफ्रेशिंग करशी जामे श्री लाइट हूंदो आहे तमामु घणो ऐं उनखां अलावा जीअं तव्हां ॻाल्हि कई त शुगर फ्री खे बि एतिरनि मरहलनि खां गुज़ारे करे पोइ असांजे हथनि में ॾिनो वेंदो आहे त जेके डायबिटिक पेशेंट्स आहिनि उन्हनि लाइ इहा ख़ुशख़बरी आहे त तव्हांजे लाइ बि अची चुको आहे करशी जामे श्री सिर्फ़ु उन्हनि लाइ न आहे जेके सिहतयाब आहिनि पर डायबिटिक पेशेंट्स जेके आहिनि उन्हनि लाइ बि करशी जामे श्री आहे ऐं उनखां अलावा करशी जामे श्री जा 2 फ्लेवर्स आहिनि इलायची आहे ऐं ॿियो ॻाढ़ो शरबत आहे इलायची खे फोटो बि चवंदा आहियूं असां सिंधी में त फोटे वारो बि असां वटि फ्लेवर आहे असां वटि ॻाढ़ो बि फ्लेवर आहे उनखां अलावा करशी जामे श्री में 4 हर्ब्स पयल आहिनि जंहिंमें कूलिंग क्वालिटीज़ आहिनि पहिरियों संदल आहे ॿियो उशना आहे खसखस आहे ऐं गुलाब आहे इहो असांजे करे गर्मियुनि में रोज़ा अचनि था जीअं हींअर गर्मियुनि में रोज़ा आहिनि त असांजे करे करशी जामे श्री जो इस्तेमालु करियूं था पोइ सहरी हुजे या इफ़्तारी हुजे असांजो ॾींहुं ठही वञे सही इन करे चवनि था त करशी जामे श्री सभु पीते हैं इन खां सवाइ सभु रोज़ो वारनि जी वॾी महिरबानी त चिकन स्पेशलिस्ट इन्हनि जो स्लोगन आहे ऐं तलो ॾाढो ज़बरदस्त आयल आहे ऐं तलो जे लाइ पाण कमर्शियल बि हिकिड़ो ॾिसंदा आहियूं ॾाढो सुठो लॻंदो आहे अम्मा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ सेहतमंद रहणु चाहियो था त पोइ तलो में ठहियल शयूं ज़रूरु खाईंदा कयो रूह अफ़ज़ा ज़िंदगी मुबारक इन्हनि जो स्लोगन आहे ऐं नेस्ले एवरीडे वारनि जी वॾी महिरबानी इहे चवनि था तुम में है कुझु ख़ासि इन खां सवाइ पाकुला फ्लेवर्स वेरी हेल्दी वेरी यमी ऐं सूफ़ी दस्तरख़्वान सूफ़ी एतमाद के लिए ऐं नेस्ले मिल्क पेक क्रीम इन्हनि जो चवणु आहे त हर दिन ख़ुशी से क्विज़ जो शरबत बि ॾाढो ज़बरदस्त हूंदो आहे कई माण्हू पीअंदा आहिनि तव्हां बि इहो शरबत आज़माए ॾिसो क्विज़ वारा चवनि था सिर्फ़ु क्विज़ ई पिलाया करो ऐं चांहि जा जेके शौक़ीन माण्हू आहिनि उहे जेकॾहिं पती वठणु चाहिनि था त वाइटल टी ज़रूरु वठनि वाइटल टी ज़बरदस्त पती आहे वाइटल पियो ज़िंदगी जियो बिल्कुलु उनखां अलावा जेके असांजे सहकार में आहिनि ब्रिज पावर एंड बैटरीज़ लज़्ज़त ने थामा सेहत का हाथ मलका मसाला इनेक्स हर घर की ज़रूरत अखुवत किसी आस को टूटने न दे GFC बिल्डर्स एंड डेवलपर्स फॉर्मी परफ्यूम एंड बॉडी स्प्रे जेको तव्हां असां सभु यूज़ करियूं था अल ख़िदमत फाउंडेशन कोई ताबीर अधूरी ना रहे शारजा कुकिंग ऑयल दिल चाहे और क्या शारजा टैंक बनाए बेहतर मुस्तकबिल रोज़ाना शौकत खानम उनकी सिर्फ एक ही दुआ है जीता रहे मेरा भाई 7 हर्बल नेचुरल स्किन केयर ब्लैक रोज़ कलर एक्सपर्ट्स हर्बियन समरस एक बोटल बनाए 35 ग्लासेस हिकिड़ी बोटल जेका आहे उहा तव्हांखे 50 ग्लासेस ठाहे सघे थी जेकॾहिं तव्हांजा ख़ानदान घर में अची वञनि त तव्हां समरस जो इस्तेमालु कयो उनखां अलावा आराम का नाम है डायमंड सुप्रीम फॉर्म नंबर 1 क्वालिटी फॉर्म ऐं सुप्रीम फॉर्म जॾहिं असां यूज़ कंदा आहियूं त अक्सर असांजी बॉडी में पेन थींदो आहे त उहो बॉडी में पेन बि नाहे थींदो वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स SIUT क्योंकि SIUT अपना हिन स्लोगन ई एॾो प्यारो आहे जॾहिं असां पंहिंजाइप फील कंदा आहियूं फातिमा फर्टिलाइज़र सरसब्ज़ FM ज़मीन की जान फसल की जान वाह वाह इन्हनि सभिनी जी वॾी महिरबानी जिन साथ निभायो आहे असां हिन प्रोग्राम खे सुहिणो बणाइण में फैसल बि असां सां गॾु आहे शेफ फैसल बिल्कुलु उनखे वलीकार चऊं था वेलकम कीअं आहियो ठीकु आहियो ख़ैरियत सां रोज़ा कीअं पिया गुज़रनि अव्हांजा अल्हम्दुलिल्लाह ॾाढा सुठा वाह वाह ऐं माशाल्लाह सभु रोज़ा रखनि था वाह वाह इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे इहो हुजणु बि घुरिजे बिल्कुलु असां ते फ़र्ज़ु आहिनि इहे रोज़ा बिल्कुलु सो हाणे छा ठाहींदो छा अॼु थोरो चेंज करे ठाहियूं पिया टैंक जो असां ड्रिंक्स ठाहींदा आहियूं त आलमंड ऑरेंज ठाहियूं पिया यानी टैंक जो जेको ऑरेंज वारो फ्लेवर आहे हिन सां गॾु तक़रीबन 1 गिलास जे हिसाब सां 6 बादाम हुनखे पीसे हुनजो पाउडर करे ठाहींदो छाकाणि त डिहाइड्रेशन थिए थी ॿारनि खे बि स्कूल वेंदे थींदी आहे त हिन में अगरि आलमंड यानी असां बादाम जो पाउडर विझी हिन जी ड्रिंक ठाहींदासीं ऐं ॿारनि खे बि ॾींदा या पाण बि पीअंदासीं त असांजो न्यूट्रिशन वैल्यू जेको आहे वधंदी ऐं हुनजे अलावा जेको तव्हांखे डिहाइड्रेशन थिए थी रोज़े रखण खां या गर्मी में ज़रूरी न कि सिर्फ़ु रमज़ान में ई लाइफ टाइम में तव्हां यूज़ करे सघो था ॿारनि खे बॉटल्स में बि ठाही असां पाणी ॾींदा आहियूं त इहो बि ठाहे ॾेई सघूं इहो जॾहिं स्कूल वञनि था थर्मोस ठाहे ॾींदा आहियूं उन्हनि खे उनमें इहो बॉटल गर्मी आहे ॾाढी हिन में असां विझंदासीं 4
खाइण जा चमचा, सही ज़बरदस्त। टैंग मैंगो सॉरी ऑरेंज फ्लेवर, सही हिन सां गॾु 1 टेबल स्पून यानी तक़रीबन 6 खां 8 बादाम पाउडर अच्छा अच्छा ज़बरदस्त पीसे अच्छा पाउडर ठाहे करे पाउडर करणो ठाहे आहे ताकी जो। easily ऐं हिकु मिले। गिलास लाइ हाँ, हिकु जेकॾहिं गिलास। 2 गिलास त 8 बादाम पोइ 8 खां 10 दाणा खणी वठो सही, ऐं हुनखे बि ठीकु 2 टेबल स्पून वधाए छॾो ऐं आइस क्यूब्स विझी हिनखे थधो करे ऐं हिनखे तव्हां ब्लेंड करे फौरन हिट ज़बरदस्त ड्रिंक ठही वेंदी। वाह वाह मुंहिंजा जॾहिं यूनिवर्सिटी में पेपर्स थींदा हुआ त आउं अक्सर टैंक खणी वेंदी हुअसि त हाणे सोचां पई हुनमें बादाम विझी खणी वञा। त ही ॾाढी ज़बरदस्त आहे, ॿारनि जे लाइ बि आहे ऐं वॾनि जे लाइ बि। ज़बरदस्त। वाह वाह पर हाणे शिकायत हिकिड़ी आहे त हिकिड़ो गिलास ठाहियो अथव अॼु हिकिड़ो ठाहियो। हे असांजी हिकु ड्रिंक तयार थी वई आहे, बाक़ी अगरि हाणे ठाहिणी आहे या ब्रेक खां पोइ। बस तव्हां हू पीजो ऐं ही पींदसि। ईअं तो ब्रेक खां पोइ वरी पाण वरी तव्हां सां राब्ते में रहंदा छो तव्हां सां ॻाल्हाइण सुठो थो लॻे असांखे, असां चवंदा तव्हां हिते हुजो हीअ बि ऐं रौनक असां आहे नयूं नयूं शयूं ठाहे ॾियो। सो बहरहाल ज़बरदस्त बादामनि वारो जेको फ्लेवर आहे उहो न ज़बरदस्त टैंग ऐं बादाम ऑरेंज वारे फ्लेवर ऑरेंज में फ्लेवर बिल्कुलु सही 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 बादाम हूअं बि खाइणु घुरिजनि, दिमाग़ जेको आहे सो थोरो ताज़ो टेस्ट थिए थो, हूंदो बिल्कुलु, आहे। बिल्कुलु। सो बहरहाल के माण्हू चवंदा आहिनि त बादाम खाइण सां दिमाग़ सही न हूंदो आहे, दिमाग़ जेकॾहिं तव्हांखे सही रखिणो आहे त पोइ कॾहिं धोखो खाई ॾिसो। उन खां अलावा तव्हां घणे खां घणी जेको आहे न बुक्स जी रीडिंग करे ॾिसो तव्हांजो दिमाग़ खुली वेंदो। सही 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 सो ज़बरदस्त ॻाल्हि तव्हां कई आहे ऐं टैंक वारनि जी वॾी महिरबानी। टैंक वारा हमेशह जीअं हिन भेरे बि जीअं पाण मिटनि माइटनि जो ख़्यालु रखंदा आहियूं, पाड़ेसरनि जो ख़्यालु रखंदा आहियूं, टैंक वारा चवनि था त ख़ुशियूं जॾहिं बि अचनि त गॾिजी सॼी सेलिब्रेट कजे ऐं हिन भेरे रमज़ान में सभई असां गॾिजी करे टैंक सां ख़ुशियूं मल्हाईंदासीं। ऐं टैंक वारनि जा ॿिया फ्लेवर पिया आहिनि, लेमन वारो फ्लेवर बि आहे, लेमन आहे, पाइनएप्पल आहे, ऑरेंज आहे, मैंगो आहे, माना मुंद बि न हुजे असां उन्हनि सभिनी फ्रूट्स खे चखे सघूं था, उन्हनि जो ज़ाइको वठी सघूं था। सही। उन खां अलावा टैंक में विटामिन सी बि अथव जेको आउं रोज़ ॿुधाईंदी आहियां त उहो असांजे इम्यून सिस्टम खे बूस्टअप करे थो, स्पेशली जी हींअर कोरोना ख़तम नाहे थी, चइजे ख़तम थी वई त कोरोना ख़तम नाहे थी, जेकॾहिं असां पंहिंजे इम्यून सिस्टम खे बूस्टअप करणु चाहियूं था त टैंक जो इस्तेमालु कयूं। सही सही सो मज़ो महिमान असां सां गॾु आहिनि, उनजो तारुफ़ कराईंदा रहूं त पोइ नाते रसूल मक़बूल ॿुधंदासीं। सभ खां पहिरियां मुफ़्ती तारिक अहमद नक्शबंदी साहिब असां सां गॾु आहे, उनखे वेलकम चऊं था। साईं वॾी महिरबानी लख तोरा ऐं एॾी सना ख़्वानी मुस्तफ़ा जी जेके अनाथ खां वेठल आहिनि उन मां अल्ताफ़ हुसैन कादरी साहब आहिनि, अव्हांखे भली कार चवां थी, ज़ुबैर शाह आहिनि, अव्हांखे भली कार चवां थी, ऐं मोहम्मद हुसैन कादरी साहब आहिनि, अव्हांखे बि सॉरी मोहम्मद मिठल हुसैन आहिनि जेके भली कार चवां सो थी। मां चाहियां थो त अल्ताफ़ खां स्टार्ट वठूं पाण, नाते रसूल मक़बूल स्टार्ट में ई ॿुधूं त दिलि ठरे असांजी का। बिल्कुलु जी सुभान अल्लाह। प्रोग्राम जी शुरूआत ई सुठे तरीक़े सां थींदी। तेरी तो जो रोज़ो पसण लास के थी मुझी दिल मदीनो ॾिसण लास के थी मुझी दिल मदीनो ॾिसण लास के थी तेरी तो जो रोज़ो पसण लास के थी मुझी दिल मदीनो ॾिसण लास के थी खुदा जो प्यारो आमुर सल्लोते आ रहमत जी बरसात हर पल्लोते खुदा जो प्यारो आमुर सल्लोते आ रहमत जी बरसात हर पल होते ॾिसण नूरी मंज़र वञण लास के थी मुझी दिल मदीनो ॾिसण लास के थी मुझी दिल मदीनो ॾिसण लास के थी आहे आशिक़नि लाइ राहत मदीनो हकीकत में बेशक आ जन्नत मदीनो हकीकत में बेशक आ जन्नत मदीनो मदीने जो घिटियों घुमण लास के थी मुझी दिल मदीनो ॾिसण लास के थी मुझी दिल मदीनो ॾिसण लास के थी मञा थो
माला चार मिसकीन आया मगर तुझी रहमत खामायो सनाया मन्या तो माला चार मिसकीन आया मगर तुझी रहमत खामायो सनाया ही हर दम आहारे अचण लास के थी मोजी दिल मदीनो ॾिसण लास के थी मोजी दिल मदीनो ॾिसण लास के थी ही अल्ताफ जी दिल करे रोईदा हूँ खुदा मन घाए पेरारे जू दुआओं ही अल्ताफ जी दिल करे रोईदा हूँ करे रोईदा हूँ खुदा मन घाए पेरारे जू दुआऊं उते भी ही ना तू पढ़ण लास के थी मोजी दिल मदीनो ॾिसण लास के थी मोजी दिल मदीनो ॾिसण लास के थी पीरी तुझो रोज़ो पसण लास के थी मोजी दिल मदीनो ॾिसण लास के थी मोजी दिल मदीनो ॾिसण लास के थी सुभान अल्लाह सो इन भलारे महीने जे सदके अल्लाह ताला सभिनी खे सादत मदीनो हासिल ॾेखारे मीर बिल्कुलु, मदनी आमीन, ॾे आमीन, पहुचाए आमीन। सो हिते वठूं था नंढो शॉर्ट कमर्शियल ब्रेक नाज़रीन गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान जी नाज़रीन तव्हांखे ॿीहर सलाम रमज़ान में भली कार चऊं था जेका ॻाल्हि पाण अधूरी छॾी हुई उन तरफ़ हलूं पाण बिल्कुलु बिल्कुलु ऐं शेफ फैसल जी साइड ॾांहुं छा ठाहे रहिया आहिनि असां लाइ हाणे असां ठाहियूं पिया करशी जामे शीरी ओके नॉर्मल ड्रिंक ठाहींदा आहियूं जीअं पाणी में डिज़ोल्व करे त हिन में असां लेमन जो बि इस्तेमालु कंदासीं ऐं अच्छा टैंग जो टैंक कृषि जामे श्री ॿई गॾु हा वाह वाह ॿिन्ही जो मिलाप आहे थोरो वेरिएशन कंदा वेंदासीं त सुठी ड्रिंक्स सभिनीनि खे मिलंदियूं हा एग्जैक्टली त छो हिन सेम में- सेम टेस्ट असां थकी पवंदा आहियूं हा हिकिड़े टेस्ट खे चेंज कंदा रहो हिकु गिलास में हिकु टेबल स्पून यानी हिकु खाइण जो चमचो तव्हां विझंदव सिर्फ़ु ऑरेंज हिकिड़ो? हिकु टेबल स्पून ओके। ऑरेंज टैंग ऑरेंज आहे या जी ठीकु ऐं आहे नॉर्मल असां इहो हिकु गिलास में 4 खाइण जा चमचा विझंदा आहियूं लेकिन हिते असां पंज टे विझंदासीं। टे खाइण जा चमचा विझंदा आहियूं मां चयो वधाई थो कम खे पर घटाए छॾी हिकिड़ो टैंक पयल हुननि जो अच्छा हिन खे मिठाण ऐं हिन वधीक खां थी पोइ असां हिन में विझंदासीं लेमन वाओ कलर केॾो ख़ूबसूरत आयो आहे लीमो यानी हिकु नंढो लीमो ओके 2 लीमो टेबल बि? स्पून जेतिरो लीमे जो रस हुजणु खपे हिन में अच्छा पूरो लीमो विझणो आहे नंढो हिकु लीमो पूरो ठीकु आहे हिनखे डिज़ोल्व कंदो त पोइ हू खटाण जेका हूंदी न लीमे जी हू बैलेंस थी वेंदी सही, सही, सही। ऑरेंज सां गॾु ऐं अॼु मिठियूं ऐं खटियूं ॻाल्हियूं थो करे फैसल ज़बरदस्त हिन जो कलर बि थी वेंदो ऐं तव्हांखे डेली मां हिन करे डिफरेंट रेसिपीज़ ड्रिंक्स जी सेखारियां पियो ताकी तव्हां अच्छा में खंड विझण जी ज़रूरत न आहे खंड विझण जी ज़रूरत न आहे करशी जामेशी जो पंहिंजो टेस्ट आहे मिठाण ठीकु आहे आहे ऐं टैंग जो पंहिंजो ऐं हिन में लीमे जा स्लाइसिस ॿ विझी छॾियो वाह वाह हे असांजी ड्रिंक तयारु थी वई वाह ऐं इहा ड्रिंक जेकॾहिं पाण होटल में हली पियूं न त ॾाढी महांगी आहे ॾाढी ॾाढी महांगी महांगी आहे हा न, एग्जैक्टली माना घर ठाहे असां उहा इज़ीली पी सघूं था बिल्कुलु, ऐं सही। स्पेशली हे होटल वारा छा सम्झंदा आहिनि हिकिड़ो लीमो विझी छॾियो न हा। उनजो रेट माना 2-3 ॾेई छॾींदा आहिनि न उहो लीमो वरी कटे करे गिलास जे मथां वरी सिंगारींदा आहिनि उहो ई न सिंगारे सिंगारे करे करे माना हिकिड़े लीमे सां उनजो एॾो वधी वेंदो आहे सही सही बहरहाल साईं फैसल जी महिरबानी तव्हांजी Thank you. तव्हां क़ीमती वक़्तु ॾींदा आहियो तव्हां हिकिड़ो महिरबानी। प्रोग्राम अॻु में बि कंदा आहियो सन टीवी ते वरी हेॾे असां वटि बि हूंदा आहियो ऐं उनमें बि ॾाढियूं सुठियूं रेसिपीज़ हूंदियूं आहिनि तव्हां सभु फॉलो कयो ॾिसो उनमें बि रेसिपीज़ जेके आहिनि उहे घर बि ट्राई सही सही कयो मां घर वेही करे शेफ फैसल जो प्रोग्राम ॾिसी पोइ ते ईंदो हुअमि पक पवंदी आहे त अची वियो आहे अची विया आहिनि सही सही असां वटि मुफ़्ती तारिक अहमद नक्शबंदी साहिब गॾु तारिक साहिब सभ खां पहिरियों स्टार्ट वठूं था त चवंदा आहिनि वांदिकाईअ में वेहिजे त भलो इहो आहे त ज़िक्र ख़ुदा करे बेशक पोइ ज़िक्र जी छा अहमियत आहे ऐं ज़िक्र छाखे चइजे थो ऐं ज़िक्र जा के क़िस्म बि आहिनि छा जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम ज़िक्र जो मतिलबु आहे गफ़लत खां परे थियणु अच्छा सही अल ख़ुरूज अनिल गफ़ला अच्छा गफ़लत खां निकिरणु सही इंसान जॾहिं यानी उनजा ख़्यालात हा बाज़ औक़ात ईअं हूंदो आहे त हिकिड़ी मिसाल जे ज़रिए तव्हांखे सम्झायां सही कि इंसान कंहिं बुराई में लॻल हूंदो आहे सही ऐं जॾहिं बुराई
करे वेहंदो आहे त उनजे दिलि में वरी हिकिड़ी कैफ़ियत पैदा थींदी आहे कि मुंहिंजो रब त मूंखे ॾिसी रहियो आहे, सही सही माना पेशेमानी थींदो आहे, पशेमानी थी आहे उनखे। हाणे जेका इहा यादि पैदा थी आहे उन रब जी आख़िरत जी, इहो जेको आहे इहो अलाह ताला जो ज़िक्र शुमार थींदो। वाह इंसान जॾहिं पंहिंजे रब जी यादि में अची वञे, इंसान जेको आहे अलाह ताला खे यादि करणु लॻे, उन जूं यकीनन सूरतूं आहिनि सही सही कि ज़बान सां बि अलाह ताला जो ज़िक्र थींदो आहे, सही माण्हू अलाह ताला जो ज़ात जो ज़िक्र कंदो आहे, उन जे सिफ़ात जो ज़िक्र कंदो आहे, सही ऐं दिलि जे ज़रिए बि अलाह ताला जो ज़िक्र थींदो आहे, ख़यालात इंसान जा। जीअं क़ुरान करीम जेको आहे अहलुल्लाह नेक माण्हुनि जी ख़सलत बयानु कई आहे सही 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 कि उहे अलाह ताला जो जेॾी महिल उहे अलाह ताला जे यानी कि तख़लीक़ खे ॾिसंदा आहिनि, सही सुभान अल्लाह चवंदा आहियूं पाण, जी हा, अलाह जी तख़लीक़ खे ॾिसी करे आसमान ॾे ॾिसनि था पिया तारा चमकी रहिया आहिनि, त पोइ यतफ़क्करून फ़ी ख़ल्क़िस समावाति वल अर्दि, त पोइ उहे ॾिसनि था पिया अलाह ताला जो जेको आसमान कीअं सुहिणो ठाहियो आहे, तारा कीअं अलाह ताला उन जे मथां चमकाया आहिनि, वण टिण गुल त पोइ चवंदा आहिनि रब्बना मा ख़लक़्त हाज़ा बातिला सुब्हानका फ़क़िना अज़ाबन नार, हे अल्लाह तूं काई बि शइ बेकार न बणाई आहे, तूं पाक आहे, असांखे जहन्नम खां आज़ाद फरमाए। सही सही त हीउ जेको आहे ख़यालात जे ज़रिए अलाह ताला जी तख़लीक़ जे मथां गौर ऐं फ़िक्र, यानी दिलि जो जेको ख़्याल आहे, पहिरियों ख़्याल पैदा थियो त इहो बि अलाह ताला जो ज़िक्र आहे, जेको इंसान जे दिलि जे अंदरि अलाह जो यादि उनजी पैदा थिए थी पई। ऐं ॿी सूरत यकीनन जेका मारूफ़ आहे अलाह ताला जो ज़िक्र करणु ज़बान जे ज़रिए सां। अच्छा मां हिन में हिकिड़ी ॻाल्हि एड कयां त कई अहिड़ा मुंहिंजा दोस्त आहिनि जेकी चवंदा आहिनि त राति जो निंड न ईंदी आहे, निंड न ईंदी आहे त पोइ दिलि दिलि में जीअं तव्हां चयो दिलि दिलि में जेकॾहिं विर्दु कंदा आहिनि को अलाह अकबर जो सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह, पोइ उन्हनि खे निंड जल्दी अची वेंदी आहे, फौरन अची वेंदी आहे, ॿियनि शयुनि खां थोरो पासीरा थी करे रब सां हिकिड़ो माना कनेक्शन लौ लॻाइणी आहे, सही इंसान खे अलाह ताला सां लौ लॻाइणी आहे। पोइ इंसान बाज़ औक़ात अहिड़ी सूरतनि में हूंदो आहे कि ज़बान सां बज़ाहिर ज़िक्र या करे करे उहो थकी पियो आहे, या जेको आहे अहिड़ी कंडीशन में वेठो आहे कि इंसान ज़बान सां ज़िक्र नथो करे, त ख़्यालात जे ज़रिए पंहिंजे दिल जे ज़रिए तन तस्बीह मन मरियो दिल दंबूरो जन तारा हुन तलब जूं वहदत सुर वदन वहदहू ला शरीक लहू इहो राग रगन से सुता ही जागन निंड इबादतन। वाह 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 वाह, ॾाढो सुठो साईं, ॾाढो सुठो तव्हां फरमायो। पर मूंखे इहो ॿुधायो त असां ज़िक्र खां परे थी विया आहियूं, इहो इन जो छा सबबु आहे? यानी असां ज़िक्र खां गफ़लत करे रहिया आहियूं, असां फ़िक्र नथा कयूं। जी जी, असल में जेको ही दौर आहे अॼुकल्ह जेको दौर आहे उहो जेको माण्हू घुमे थो पंधु करे थो वेहे थो त रुॻो इहो थो हिसाब किताब करे त छा जेके असरात आहिनि सही असांजे मथां, यानी असां हर वक़्तु महंगाई थी वई आहे, माली जेका दौड़ आहे उन में माना हिसाब कंदो खीर वारे केतिरा ॾियणा, बिजलीअ जो बिल हे ॾियणो आहे, माना रस्ते में वेंदो त माण्हू चरियो वाला या पंज लॻी पियो त आंगुरनि ते ॻणे। जी जी, पर ज़िक्र ख़ैर हुजणु घुरिजे। हता के ॾींहं जो त सॼो ॾींहुं इन कम में आहे, राति जो सुम्हे थो बि उनखे इहा ई फ़िक्र आहे कि मूंखे स्कूलनि जी फीस बि ॾियणी आहे ऐं जेको आहे चुल्हो बि हलाइणो आहे। त इहे जेके दुनिया जूं जेके बि इंसान खे मसरूफ़ियतूं आहिनि, इहे इंसान खे जेको आहे अलाह ताला जे ज़िक्र खां परे करे रहियूं आहिनि। ऐं इन खां अलावा पहिरीं ॾिसो असां जेॾी महिल असांजी आदत हूंदी आहे ॻाल्हाईंदा रहंदा आहियूं, इंसान जॾहिं हिकिड़ो कोई यानी मशगूल रहंदो आहे, मसरूफ़ रहंदो आहे, माण्हुनि जे अंदरि रहंदो आहे, त उहो ज़िक्र कीअं कंदो? त हर वक़्तु अगरि यानी बुरा दोस्त आहिनि, बुरी सोहबत आहे, बुरा हमनशीन आहिनि, माना तन्हाई बि हिकिड़ी नेमत आहे जंहिंमें ज़िक्र करे सघिजे थो। जी हा, लेकिन अॼुकल्ह जेका तन्हाई बि आहे त उन तन्हाई में वरी इंसान पंहिंजो मोबाइल कढे थो, यानी जेको वक़्तु हुयो कि इंसान मोटी अचे हा पंहिंजे रब ॾे, जेको वक़्तु हुयो कि इंसान गौर करे हा पंहिंजे ॾींहं जे मथां, पंहिंजे राति जे मथां, पंहिंजे नफ़्स जो मुहासिबो करे हा, पंहिंजे रब खे जंहिं ॾींहुं राति नेमतनि सां इंसान खे नवाज़ियो आहे, उन रब जी बारगाह में जेको आहे उनखे यादि करे पंहिंजो दर्जा वधाए हा। ईअं खणी चऊं सोली सिंधीअ में त अॻे तस्वीर हथनि में हुई, हाणे मोबाइल हथनि में, ऐं केॾो न अफ़सोस आहे। मुफ्ती साहब असां दीन ऐं दुनिया खे ॿिन्हिनि खे गॾु कीअं था खणी हलूं? सोचियो त दीन खे बि नथा छॾे सघूं, असां दुनिया खे बि नथा छॾे सघूं, जेकर असां दुनिया खे छॾियो त ॻाल्हि ख़तमु। इन ते पाण कचहरी कयूं था, इहो तव्हांजो जवाबु तफ़सीलन हूंदो, ॾाढो सुठो पहिरियों जो सुवालु आहे, इनखे कंटिन्यू कंदासीं। पर नातिया कलाम दिलि चवे थी त ज़िक्र निकितो आहे त पोइ ज़िक्र ख़ैर हुजे, चङो हुजे को आहे। बिल्कुलु बिल्कुलु, ज़ुबैर शाकिर में जी
मदीने से बुलावा आ रहा है, मदीने से बुलावा आ रहा है, मदीने से बुलावा आ रहा है, मेरा दिल मुझसे पहले जा रहा है, मेरा दिल मुझसे पहले जा रहा है, यहाँ मर्जी नहीं चलती किसी की, यहाँ मर्जी नहीं चलती किसी की, मदीने वाला ही बुलवा रहा है, मदीने वाला ही बुलवा रहा है, और नवासों का वो सदका बांटते हैं, नवासों का वो सदका बांटते हैं, ज़माना उनका सदका खा रहा है, ज़माना उनका सदका खा रहा है, मदीने से बुलावा आ रहा है, और ये चक्की सैयदा की चल रही है, ये चक्की सैयदा की चल रही है, ज़माना जितना लंगर खा रहा है, ज़माना जितना लंगर खा रहा है, मदीने से बुलावा आ रहा है, और मेरा दिल भी तू अपने साथ ले जा, मेरा दिल भी तू अपने साथ ले जा, अकेला क्यों मदीने जा रहा है, अकेला क्यों मदीने जा रहा है, मदीने से बुलावा आ रहा है। सुभान अल्लाह, क्या कहने, क्या कहने, बहुत ही अच्छा नाती कलाम, और हर अशार में क्या बात थी जी, क्या कहने। बेशक बेशक इन्हीं सां गॾु ब्रेक जी तरफ़ हलूं था। कि हाणे वञो, असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो। सलाम रमज़ान। अल्लाह जी नेमतुन जो इनाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान।
जी नाज़रीन, अव्हां खे सलाम रमज़ान में ॿीहर भली कार चऊं था। इरशाद जंहिं सिलसिले खे पाण छॾियो हो उन सिलसिले खां जारी कयूं बिल्कुलु, तव्हां सवाल बि जी कयो जी मुफ़्ती मुफ़्ती साहब साहब खां इहो पुछियो हो त असां दीन ऐं दुनिया खे गॾु कीअं था खणी हली सघूं? इस्लाम हिकिड़ो आलमगीर दीन आहे। हा इहो त इंसान दुनिया में अल्लाह ताला उन खे ठाहियो आहे सही ऐं इस्लाम इहो हुकुम ॾिनो आहे त तव्हां रिस्क बि कमायो, पंहिंजे रिस्क खे हलाल जे वास्ते जेका तगो दओ आहे उहा कयो, सही सही सदाकत सां अमानत सां ठीकु। तव्हां कयो। हा असल शइ ईअं आहे त उलमा इनखे बहितरीन अंदाज़ सां सम्झायो आहे कि दीन ऐं दुनिया, दीन असल में ग़ालिब हुजे अच्छा सही ऐं दुनिया सां बि त कठे रहणो आहे न। हा दुनिया कमाइण, दुनिया जा मामलात करण जेके शरीयत जे मुताबिक़ आहिनि, हा इहे कोई नाजाइज़ न सही। आहिनि, बल्कि शरीयत इन जो हुकुम ॾिनो आहे। सही। अगरि शरीयत जे दायरे में रहंदो सही। त उहा बि इबादत थींदी। सही उलमा इकराम मिसाल ॾींदे फरमाइनि था पिया त जीअं कश्ती पाणी जे मथां हलंदी आहे हा त दुनिया, इंसान दुनिया सां ईअं रहे हा त कश्ती पाणी जे मथां आहे, जीअं ॿेड़ी पाणी जे मथां ॿेड़ी जेका आहे उहा ठीकु। पाणी जे मथां आहे। सही त इहो जेको आहे हिकिड़ो बहितरीन यानी सिस्टम आहे। दुनिया भी हले थी पई ऐं जेको आहे इंसान आख़िरत ॾे बि पंहिंजो जेका उनजो मक़सदु आहे उन ॾे बि सफ़र करे रहियो आहे। सही पर अगरि पाणी जेको आहे उहो ॿेड़ी जे अंदरि अची वञे, यानी दुनिया अगरि जेको आहे इंसान जे मन जे अंदरि अची वञे, एतिरी उनखे दुनिया सां मोहबत थी वञे त पोइ जेको आहे कश्ती जीअं बुॾी वेंदी आहे, इंसान ईअं ई जेको आहे इन दुनिया जे अंदरि मुस्तक़रक थी करे आख़िरत खां बिल्कुलु ई मूंखे हिकिड़ी गाफ़िल सुहिणी थी वेंदो हदीस आहे। यादि आई आहे तव्हांजी ॻाल्हियुनि ते। ॾाढो हदीस पाक आहे त दुनिया जी मोहबत ऐं ख़ुदा ताला जी मोहबत हिकु दिलि में जमा न थी सघे। जमा न थी सघंदी। ईअं न जी हाँ, बेशक। बिल्कुलु उन ईअं सवाल आहे। जो जवाबु इहो ई आहे जी मुंहिंजे हाँ, ख़्याल जी में। हाँ, जी हाँ, बिल्कुलु ईअं सही आहे। सही सही। दुनिया जी मोहबत इंसान जे अंदरि जंहिं महिल ईंदी आहे त पोइ इंसान फ़िक्र आख़िरत रब खे विसारे वेंदो आहे। सही सही माना ॿई मोहबतूं गॾु ॿई हिकु दिलि में मोहबतूं नथियूं कटे थी नथी सघनि। सघनि। सही सही सही। भला हाणे ज़िक्र जी ॻाल्हि पाण सवेर बि कईसीं जी हाँ। त पोइ कहिड़ो ज़िक्र बहितरीनु आहे, अज़ीम आहे जी हाँ। ऐं ज़िक्र जूं फज़ीलतूं कहिड़ियूं आहिनि, थोरो इन ते बि ॿुधायो जी असांखे। हाँ। रिवायतनि में आहे त जी हिकिड़ो शख़्स आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में हाज़िर थियो। अर्ज़ु करणु लॻो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कहिड़ो जिहाद अफ़ज़ल आहे? सही त मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, उहो जिहाद जंहिंमें कसरत सां ज़िक्र हुजे। अच्छा सही वरी उन अर्ज़ु कई त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कहिड़ो रोज़ो अफ़ज़ल आहे? हा त आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त उहो रोज़ो जंहिंमें कसरत ज़िक्र हुजे। सही वरी उन नमाज़ जे मुतालिक़ बि सवाल कयो त आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे उहो ई जवाबु ॾिनो। सही। वरी उन ज़कात खे रिपीट कयो त कहिड़ी ज़कात अफ़ज़ल आहे? त मदीने वारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे इहा ई ॻाल्हि रिपीट कई त उहा ज़कात ॾियणु कि जंहिंमें कसरत ज़िक्र हुजे। सही हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाहु अन्हु फरमाइनि था पिया, सैयदना फारूक आज़म ॾे ॾिसी करे सही। त उमर त उहो त बाज़ी खटे वियो कि जेको ज़िक्र करण वारो आहे। हज़रत सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाहु अन्हु फरमाइनि था, हा उहो खटे वियो। सही हज़रत माज़ रज़ी अल्लाहु अन्हु आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में अर्ज़ु करनि था त या रसूल अल्लाह, मूंखे तव्हां नसीहत फरमायो। सही त महबूब अलैहिस्सलाम फरमाइनि था पिया, तव्हां इन हाल में दुनिया खां रुख़सत थियो कि तव्हां अल्लाह ताला जे ज़िक्र में महव हुजो। सही कसरत सां, यानी कि तव्हांजी ज़बान जे मथां, तव्हांजे दिलि में अल्लाह ताला जो ज़िक्र जेको आहे उहो जारियो सारी रहे। त इंसान जेॾी महिल अल्लाह ताला खे यादि कंदो आहे त उन जा दर्जा बुलंद थींदा आहिनि। इंसान अल्लाह ताला खे यादि कंदो आहे। हज़रत मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह बहितरीन जेका आहे उहा ॻाल्हि कई आहे। फरमाइनि था पिया, अगरि तूं चाहीं थो पियो कि तूं सुल्तान थी, यानी दुनिया जे अंदरि तोखे अल्लाह ताला बादशाही मक़ाम तोखे रिफ़त अता फरमाए, त उन जो तरीक़ेकार इहो आहे तूं कसरत ज़िक्र ऊ कुन, ज़िक्र ऊ कुन, ज़िक्र ऊ कुन। पोइ तूं उन पंहिंजे रब खे जेको आहे यादि कर, महव थी वञ। हदीस पाक में आहे, गोया कि मौलाना रूम जेका आहे ॻाल्हि करे रहियो आहे, उहो इन हदीस जी गोया कि तर्जुमानी आहे कि
तव्हां अल्लाह ताला जो एतिरो ज़िक्र कयो कि तव्हांखे जेको दुनियादार माण्हू आहिनि उहे तव्हांखे मजनू चवणु लॻनि। माना एॾो इश्क हुजे, एॾो इश्क हुजे सुभान अल्लाह, अल्लाह ताला जी यादि में महवियत हुजे, इंसान जा दर्जा बुलंद थींदा आहिनि। दुनिया में जेको कंहिंखे यादि कंदो आहे, ॾिसो क़ुरान करीम फरमाईंदो फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम, अल्लाह ताला फरमाईंदो तव्हां मूंखे यादि कयो त मां तव्हांखे यादि कयो। रब इंसान खे जेको आहे बाने खे यादि करे त पोइ इन खां वधीक इंसान जे वास्ते केॾी ख़ुशबख़्ती आहे ऐं उन जो ज़रियो जेको आहे उहो ज़िक्र आहे। पोइ त ईअं चऊं त रब साईं कलमे साण हलाए, ला इलाहा इल्लल्लाह कलमो कंदो नसीब मौला, ऐं क़बर अंधारी कोठड़ी जिते साण न संगती भाव, ला इलाहा इल्लल्लाह कलमो कंदो नसीब मौला। मां जंहिं वक़्तु रुख़सत थियूं, जंहिं वक़्तु ही फ़ानी दुनिया छॾियूं, त तॾहिं बि असांजे रब जो ज़िक्र इहो हुजे। जंहिंखे कसरत सां यादि कंदो आहे न, जी साईं, इहा फितरत आहे इंसान जी, पोइ ॾुख जी महल बि उनखे उहो यादि रहंदो आहे। अगरि अल्लाह जे ज़िक्र खे इंसान पंहिंजी ज़बान ते आणींदो, पंहिंजे दिलि सां पंहिंजे रब खे यादि कंदो त मर्दी महल उनखे ज़रूरु मरण महल उनखे कलमो नसीब थींदो। पर इन ते वरी हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि एड कंदा हलो, जेके आज़माइशूं हूंदियूं आहिनि, जेके ॾुख मिलंदा आहिनि, तकलीफ़ूं परेशानियूं, अल्लाह जे वेझो क़रीब कंदियूं आहिनि, ज़िक्र वधीक थी वेंदो आहे, त इहा बि त नेमत आहे। नेमत ईअं चऊं न, जी हा, अल्लाह जी नेमत आहे। इंसान खे बुखार बि थींदो आहे न, तकलीफ़ ईंदी आहे त इंसान जा जेको मोमिन बानो आहे उन में उनजा दर्जा बुलंद थींदा आहिनि। तकलीफ़ जे मथां सब्र करणु क़ुरान करीम जो जेको आहे इहो तरीक़ेकार आहे कि जेको आहे या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह, ऐं ईमान वारो तव्हां मदद घुरो सब्र खां ऐं नमाज़ खां। सही, सब्र वॾी अल्लाह ताला जी हिकिड़ी नेमत आहे। सही सही, जेको आहे इंसान ते हदीस पाक यादि अचे थी जी हां, त मोमिन जो बि अजीब शान आहे। मोमिन जो बि अजीब शान आहे, जेकॾहिं खेसि ख़ुशी हासिल थिए थी त हू शुक्र अदा करे, ऐं जेकॾहिं तकलीफ़ पहुचे थी त हू सब्र करे। इहो मोमिन जो शान आहे। वाह वाह जी। पर हाणे कीअं तरतीब वधायूं? वाह वाह, ॾाढी दिलि वारी ॻाल्हि कई आहे। पर सो नाते रसूल मक़बूल ॿुधूं साईं, दिलि खे ठारियूं। बिल्कुलु, मोहम्मद हुसैन कादरी साहब असांखे हींअर जॉइन कयो आहे ऐं उन्हनि खे गुज़ारिश कयूं त असांखे नात ॿुधायो। वाह वाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जिंदगी मदीने में आ, हर खुशी मदीने में आ, जिंदगी मदीने में आ, हर खुशी मदीने में आ, मुस्तफ़ा जे रोज़े जी रोशनी मदीने में आ, ऐ मुस्तफ़ा जे रोज़े ते अजब जी चमक आगे, मुस्तफ़ा जे रोज़े ते अजब जी चमक आगे, नूर जे शुआन जी रोशनी मदीने में आ, जिंदगी मदीने में आ, हर खुशी मदीने में आ, ऐ झोलियूं पयूं भर जल दर ते अचण वारन जूं, झोलियूं पयूं भर जल दर ते अचण वारन जूं, अणघुरो अता जो करे सो सखी मदीने में आ, अणघुरो अता जो करे
सौ सखी मदीने में आ, जिंदगी मदीने में आ, हर खुशी मदीने में आ, ऐ मन अची कोई ये चवे त्यार थी पो गुलजार अली, मन अची कोई ये चवे त्यार थी पो गुलजार अली, तुझ थी वही मंजूर हाज़री मदीने में आ, तुझ थी वही मंजूर हाज़री मदीने में आ, जिंदगी मदीने में आ, ऐ हर खुशी मदीने में आ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अॼु नातुन में मदीने जो एॾो ज़िक्र थियो आहे, दिलि सच में घुरे पई त वञणु घुरिजे। बस अल्लाह कंदो हिकड़ी वाग असांजी बि वरंदी इंशाअल्लाह इंशाअल्लाह। जी त पोइ हाणे शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं पाण। जी केॾा न वञो, असां सां गॾु रहिजो। सलाम रमज़ान। अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान, सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान। जी सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था, लख महिरबानियूं तव्हां जूं, तव्हां असां सां गॾु आहियो। सो हीउ जेको प्रोग्राम आहे उहो तव्हांजी ख़िदमत में ॻाल्हियुनि वसीले बि तव्हां ताईं का ॻाल्हि ॿुधायूं था, ॼाण पहुचायूं पिया, पर जेका रूह खे राहत अचे थी उहा नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण सां वेंदी आहे। सो खोड़ सारा सना ख़ान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे प्रोग्राम में ईंदा आहिनि जेकी अक़ीदत जा गुल निछावर कंदा आहिनि। सो दिलि चवे थी पर जी 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 बिल्कुलु तव्हांजी दिलि बि ईअं थी चए न। बेशक बेशक उन तरफ़ हलूं था, नात जी तरफ़ हलूं था। असां वटि मौजूदु आहिनि प्रोग्राम में मोहम्मद मिठल हुसैन साहब, उन्हनि खे गुज़ारिश कयूं था असांखे नात ॿुधायो। मिठल साईं तव्हां ॿुधायो पंहिंजे सुहिणे आवाज़ में नात बहूज़ूर सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जी सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। है उहा सरज़मिया उहा सरज़मिया उतमो मुस्तफ़ा तहां रखियो जंहिंते कदम मुस्तफ़ा तहां रखियो जंहिंते कदम मुस्तफ़ा। उहा सरज़मिया उतमो मुस्तफ़ा तहां रखियो जंहिंते कदम मुस्तफ़ा तहां रखियो जंहिंते कदम मुस्तफ़ा। वॾा करम आहिनि असांजो यकीना मको पाक बेशके बलदल अमीना। वॾा करम आहिनि असांजो यकीना मको पाक बेशके बलदल अमीना। जिते थियो अव्हांजो जनमो मुस्तफ़ा तव्हां रखियो जंहिंते कदम मुस्तफ़ा तव्हां रखियो जंहिंते कदम मुस्तफ़ा। उहा सरज़मिया उतमो मुस्तफ़ा तव्हां रखियो जंहिंते कदम मुस्तफ़ा तव्हां रखियो जंहिंते कदम मुस्तफ़ा। बुतल जा पुजारी अंधा मके में वॾा ज़ुल्म ज़ालिम कंदा मके में। बुतल जा पुजारी अंधा मके में वॾा ज़ुल्म ज़ालिम कंदा मके में। उहो सभु ज़ुल्म थियो ख़तम मुस्तफ़ा तव्हां रखियो जंहिंते कदम मुस्तफ़ा
तव्हां रखियो जंहिं ते कदम मुस्तफ़ा उहा सरज़मिया उहा सरज़मिया उतम मुस्तफ़ा तव्हां रखियो जंहिं ते कदम मुस्तफ़ा तव्हां रखियो जंहिं ते कदम मुस्तफ़ा शुकल सरज़मी ते फुटा गाह सावा खुशहाल थी विया पंजाए परावा शुकल सरज़मी ते फुटा गाह सावा खुशहाल थी विया पंजाए परावा उते थियो ख़ुदा जो उते थियो ख़ुदा जो करम मुस्तफ़ा तव्हां रखियो जंहिं ते कदम मुस्तफ़ा तव्हां रखियो जंहिं ते कदम मुस्तफ़ा उहा सरज़मिया उहा सरज़मिया उतम मुस्तफ़ा तव्हां रखियो जंहिं ते कदम मुस्तफ़ा तव्हां रखियो जंहिं ते कदम मुस्तफ़ा गरीबन यतीमन जो सहारो तू आही अवां जे सदके मदीने जा साईं गरीबन यतीमन जो सहारो तू आही अवां जे सदके मदीने जा साईं वयो मिटजी सभिनी वयो मिटजी सभिनी जो गम मुस्तफ़ा तव्हां रखियो जंहिं ते कदम मुस्तफ़ा तव्हां रखियो जंहिं ते कदम मुस्तफ़ा मेणे हिन मिठल जा खुली बख़्त पिया मुंहिंजे रब जा मुंहुं ते वॾा करम थिया हुसैनी मिठल जा खुली बख़्त पिया मुंहिंजे रब जा मुंहुं ते वॾा करम थिया तुंहिंजी नात दिलि सां तुंहिंजी नात दिलि सां लिख में मुस्तफ़ा तव्हां रखियो जंहिं ते कदम मुस्तफ़ा तव्हां रखियो जंहिं ते कदम मुस्तफ़ा उहा सरज़मिया उहा सरज़मिया उतम मुस्तफ़ा तव्हां रखियो जंहिं ते कदम मुस्तफ़ा तव्हां रखियो जंहिं ते कदम मुस्तफ़ा सुभान अल्लाह सुभान अल्लाह तमाम वाह दा मिठल बा आवाज़ बिल्कुल वाह वाह शायरी मिठल भी जो भली मिठो आवाज़ मिठो आवाज़ शायरी भी पंहिंजी अथसि त वरी आवाज़ बि पंहिंजो ज़बरदस्त वाह वाह सुभान अल्लाह सो प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधायूं भला कंहिं ताउन फरमायो आहे इहो जी ॿुधाए जी छॾियो जी 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 पहिरियों जो नालो आऊं वठण विसारींदसि न तव्हां विसारींदा न ऐं सभिनी खे ख़बर हूंदी सभिनी खे यादि बि थी वेंदा कृषि जामे शीरी जेका बोटल असांखे तव्हांजे आॾो स्क्रीन जे आॾो नज़र अची रही हूंदी उहा बिल्कुलु प्योर आहे 100% प्योर आहे ख़ालिस आहे हिन में हिकिड़ो फुड़ो बि पाणी जी मिलावट जो न आहे ऐं उनखां अलावा ही प्योर अर्कियात सां ठहियल आहे तव्हांखे ख़बर आहे प्योर अर्कियात जेका आहे उन सां ठहियल आहे ऐं हिनखे नेशनली इंटरनेशनली सर्टिफिकेट्स ऐं उनखां अलावा अवॉर्ड्स मिली चुका आहिनि अवॉर्ड्स छो मिलिया आहिनि छो जो हिननि खे 265 जेके क्वालिटी टेस्ट आहिनि उन्हनि खां गुज़ारे करे पोइ असांजे तव्हांजे हथनि में अचे थी ऐं हिन जी जेका शुगर फ्री बॉटल है उनके 276 क्वालिटी जेके मरहला थियन था उनका गुजारे करे पोइ अवांजे हथन में अचे थी बिल्कुल बिल्कुल इनमें गुलाब पियल आहे इनमें संदल पिया आहे इनमें उष्णा पिया आहे खसखस पिया आहे खोड़ सारियूं शयूं आहिनि जेकी इनमें विझी करे तव्हांजे हथनि ताईं पहुचे पई ऐं ख़ासि ॻाल्हि इहा आहे त ख़ुशबू बि इनजी ज़बरदस्त हूंदी आहे ज़ाइक़ो पंहिंजी जॻह ते पर करशी जामे श्री वॾे शौक़ चाह सां नंढा ॿार पीअंदा आहिनि वॾड़ा पीअंदा आहिनि पोइ सहर हुजे अवतार करशी जामे श्री जो साथ हूंदो आहे त पोइ ॿल हूंदो आहे पोइ हौसलो हूंदो आहे त माना दिलि खे फ़रहत अचण वारी आहे करशी जामे श्री वारनि जी महिरबानी इन करे बि ख़ासि मञींदा आहियूं असां छो त थोरी देरि में जॾहिं अवतार जो दस्तरख़्वान हिन स्टूडियो में सजंदो ऐं असीं रोज़ो खोलींदासीं इनशाअल्लाह त उहो जेको एतमाम आहे उहो ख़ासि एतमाम असांजे लाइ करशी जामे श्री वारा कंदा आहिनि करशी जामे श्री वारनि जी वॾी महिरबानी जेकी असांखे हिन प्रोग्राम में एतिरो सहकार करे रहिया आहिनि ऐं इहो तमामु घणी सवाब जी ॻाल्हि आहे जेको इफ़्तार कराइण कंहिंखे ऐं उहो करशी जामे श्री वारा वाह 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 सो तव्हां बि जेकॾहिं वस वारा आहियो जेकॾहिं का शइ कंहिंखे ॾियणु चाहियो था अवतार में त उहो ज़रूरु ॾियो सवाब जो कमु आहे नेकी जो कमु आहे ऐं मूंखे यादि आहे त असां जॾहिं नंढा हूंदा हुआसीं त अमड़ अवतार महिल जेका मानी पचंदी हुई या जेको बि फ्रूट वग़ैरह कटजंदो त पाड़े वारनि ज़रूरु मोकिलींदो
ख़ासि जेके तव्हां बल्कि मस्जिद लाइ बि मोकिलिबो बिल्कुलु हुयो। बिल्कुलु सो इहे रिवायतूं अञा बि आहिनि ॻोठनि में, शहरनि में थोरो परे परे थी विया आहियूं। सो शहरी जेके दोस्त आहिनि उहे बि इन पासे जेकॾहिं तवजा ॾींदा, नेकी बि थींदी, सवाब बि थींदो, इन सां गॾु वेझड़ाई बि थींदी आहे, तालुकात बि ठहंदा आहिनि, हिक ॿिए जे ग़म ॾुख में सुख में असां हिक ॿिए सां शरीक बि थी सघूं था। सो इन खां सवाइ असां सां अॼु जेकी तावन में आहिनि, सो चांहि जे लाइ जेकॾहिं ॻाल्हि कयूं त चांहि ज़रूरु पीजे। ऐं अफ़्तार महिल खोड़ सारा दोस्त इन ताड़ में हूंदा आहिनि त अफ़्तार कयूं पोइ चांहि पियूं। सो वाइटल पीअंदा कयो, वाइटल पियो, ज़िंदगी जियो। वाइटल वारनि जी वॾी महिरबानी जेकी असां सां हिन प्रोग्राम में सहकारी आहिनि। इन खां सवाइ क्विज़ जो शरबत मार्केट में मौजूदु आहे, ॾाढो सुठो शरबत आहे, भलो शरबत आहे। क्विज़ ई पिलाया करो, सिर्फ़ु क्विज़ ई पिलाया करो, इन जो स्लोगन आहे। ऐं नेस्ले मिल्क पेक क्रीम, इहा बि ॾाढी ज़बरदस्त क्रीम आहे, हर दिन ख़ुशी से हिननि जो चवणु आहे। ऐं सूफ़ी दस्तरख़्वान वारनि जी वॾी महिरबानी जेकी असां सां तावन में आहिनि। सूफ़ी दस्तरख़्वान वारा चवनि था त सूफ़ी एतमाद के लिए। पाकुला फ्लेवर्स वारनि जी वॾी महिरबानी, ऐं पाकुला फ्लेवर्स वारनि जो बि ॾाढो सुठो स्लोगन आहे त वेरी हेल्दी वेरी यमी। इन खां सवाइ अॼोके प्रोग्राम में ताउन फरमायो आहे नेस्ले एवरीडे वारनि, तुम में है कुझु ख़ासि, इन्हनि जो चवणु आहे नेस्ले एवरीडे। ऐं रूह अफ़ज़ा जिन जो चवणु आहे त ज़िंदगी मुबारक, जेकॾहिं तव्हां ज़िंदगी मुबारक रखणु चाहियो था, बल्कि ज़िंदगी मुबारक हुजे तव्हांखे, तव्हां हयात आहियो, अलाह जो शुक्र आहे, त पोइ रूह अफ़ज़ा ज़रूरु पीओ। रूह अफ़ज़ा तव्हांखे तवानो बणाए थो, ताज़ो बणाए थो। तलो वारनि जो चवणु आहे त मां तलो में पकाओ, हमें सेहतमंद बनाओ। गिह जे मामले में असां हमेशह परेशान रहंदा आहियूं त अलाए कहिड़ो गिह वठिजे जंहिंमें पाण खे को नुक़सानु न पहुचे, ऐं हिकिड़ो ई गिह यूज़ करणु खपे। सही, बिल्कुलु बिल्कुलु। सो तलो तमामु घणो अरसो हिनखे थियो आहे मार्केट में मौजूदु हुजणु, ऐं तलो सभई एतमाद सां इस्तेमालु कंदा आहिनि। तलो ज़रूरु वठो, तलो वारनि जी वॾी महिरबानी। ऐं सब्ज़रोज़ो वारनि जी वॾी महिरबानी। सब्ज़रोज़ो वारा चवनि था त द चिकन स्पेशलिस्ट हिन जो स्लोगन आहे। इन खां सवाइ जेकी ॿिया असां सां स्पॉन्सरशिप कनि था उन जे बारे में तव्हांखे पिरे वरी डिटेल में ॿुधाईंदी। जी जी, उन खां अलावा ब्रिज पावर बैटरीज़ हैं, लज़्ज़त ने थामा सेहत का हाथ, मलका मसाला, इनेक्स हर घर की ज़रूरत। अर्शद, तव्हांखे ख़बर आहे जीअं एंटर थींदी आहियां त मूंखे जेको घड़ियाल आहे, जेके असां वॉच बि चऊं था सन टीवी में, उहा इनजी मिलंदी आहे इनेक्स जी। माना इनेक्स जेको आहे असांखे टाइम भी बुधाए थो। इन खां अलावा अखुवत के सियास को टूटने न दे, GFC बिल्डर्स एंड डेवलपर्स, फॉर मी परफ्यूम एंड बॉडी स्प्रे, अल खिदमत फाउंडेशन, कोई ताबीर अधूरी ना रहे, शारजा कुकिंग ऑयल, दिल चाहे और क्या शारजा शारजा, टैंक बनाए बेहतर मुस्तकबिल रोजाना, शौकत खानम, उनकी सिर्फ एक ही दुआ है, जीता रहे मेरा भाई। 7 हर्बल नेचुरल स्किन केयर जेको तव्हांखे ॿुधाईंदी आहियां, ईद अचण वारी आहे, उनजो यूज़ कयो ताकि तव्हांजी स्किन सुठी रहे। ब्लैक रोज़ कलर एक्सपर्ट्स, हर्बियन समरस, एक बोतल बनाए 35 ग्लासेस, हिकिड़ी बोतल में तव्हांखे 5 ग्लासेस मिली सघनि था। आराम का नाम है डायमंड सुप्रीम फॉर्म, नंबर 1 क्वालिटी फॉर्म, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स, SIUT, क्योंकि SIUT अपना है, फातिमा फर्टिलाइज़र, सरसब्ज FF, ज़मीन की जान, फसल की जान। उनखां अलावा टैंक जी आऊं तव्हांखे हिकिड़ी ख़ासियत ॿुधाईंदी हलां, जंहिंजो स्लोगन ॾाढो प्यारो आहे, बनाए बेहतर मुस्तकबिल रोज़ाना। टैंक जेकॾहिं तव्हां यूज़ करियो था त टैंक में विटामिन C हूंदो आहे, जेको असांजे इम्यून सिस्टम खे बूस्टअप कंदो आहे। स्पेशली रोज़नि में असांखे इन शइ जी ज़रूरत हूंदी आहे त असांजो जेको इम्यून सिस्टम आहे उहो स्ट्रॉन्ग रहे, ऐं कोरोना बि अञा ख़तमु नाहे थी, कोरोना बि हली रही आहे। तंहिंजे करे टैंक जो घणे घणो इस्तेमालु करियो, सहरी हुजे इफ़्तारी हुजे, ताकी तव्हांजो इम्यून सिस्टम स्ट्रॉन्ग रहे। सही। इन खां सवाइ जेकी बि तावन फरमाइनि था सभिनी जी वॾी महिरबानी, अव्हां जी वॾी महिरबानी जेके असांखे ॾिसनि था। सही सही सही। सो मुफ्ती साहब, आख़िर में वेंदे वेंदे जीअं त पाण नओं अशरो शुरू थियो आहे मग़फ़िरत जो, जी, सो इन हवाले सां को ख़ासि पैगाम ॾियणु चाहींदो जेकी मुस्लमान भाइर आहिनि? असल में रमज़ान मुबारक जी हर घड़ी क़ीमती आहे, बेशक। उलमा उनखे बहितरीन मिसाल जे ज़रिए सम्झायो आहे। जी, पहिरों रहमत जो अशरो, वरी ॾहाको मग़फ़िरत जो, जंहिंमें असां हाणे हलूं पिया, वरी आख़िरी जेके ॾहाको आहे उहो जहन्नम जी बाह खां आज़ादी जो आहे। उलमा फरमाइनि था ईअं ई आहे जीअं कंहिं शख़्स जो कंहिं तरफ़ वञण ते असां ईअं चऊं खणी अलाह पाक नसीब करे कि मदीना पाक वञण थिए, पहिरों इंसान जेको आहे उहो पंहिंजो पासपोर्ट ठाराईंदो आहे, यानी वञण जो जेको तरतीब आहे, उन्हीं खां बाद में जेको आहे उहो पंहिंजो वीज़ो लॻाराईंदो आहे, ऐं उन्हीं खां बाद में उहो जेको आहे टिकट वठी करे रवानो थी वेंदो आहे। इंसान पहिरों रहमत में दाख़िल थी करे मग़फ़िरत ॾे वञी करे जहन्नम खां आज़ादु थी करे जन्नत में पहुचंदो आहे। हीअ जेको आहे आख़िरी जेका राति हूंदी आहे उहा यानी रमज़ान मुबारक में बख़्शिश जी राति आहे, ऐं जेको बदिलो आहे इंसान खे रमज़ान मुबारक में मिलंदो आहे। त हीअ
गफलत इंसान न करे, जिक्र में गुजारे, अल्लाह जी याद में गुजारे, दुरूद व सलाम में गुजारे, तिलावत कलाम पाक में गुजारे। वाह वाह वाह। इहो ॿुधायो त अल्लाह जे नज़दीक कहिड़ो माण्हू वधीक मोतबर आहे, इज़त वारो आहे? अल्लाह ताला जे नज़दीक मोतबर जेको असांजे मौज़ू जे मुताबिक़ यकीनन जेको कसरत ज़िक्र करण वारो, जेका मां रिवायत बि तव्हांखे ॿुधाइण पए त रोज़ेदार बि उहो भलो जेको कसरत ज़िक्र करे, ऐं नमाज़ वारो बि उहो बि भलो नबी जो हुजे त नबी जे ज़िक्र जी तरफ़ वञो। बिल्कुलु बिल्कुलु। सो प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो, पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो ऐं उन्हनि जो बि ख़्यालु रखिजो जिन जो ख़्यालु रखण वारो केर बि कोन्हे। सो पिर सैयद इरशाद जागीणी मोकिलायूं था। आख़िर में मोहम्मद हुसैन हुसैनी साहिब जे आवाज़ में को ख़ूबसूरत नातिया कलाम तव्हांजे लाइ छॾियूं वेंदासीं, तव्हांजी दिलि में पंहिंजी जाइ अॾियूं वेंदासीं। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त अल्लाह के बान। असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, सिकूं था नबीअ जे अल्लाह, सिकूं था नबीअ जे सगन जा दीवाना, अल्लाह सगन जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना। ऐं उते मौत ईंदो मुसाफ़िर त सम्झी, उते मौत ईंदो मुसाफ़िर त सम्झी, ॾींदा पाक कपिड़ो अल्लाह, ॾींदा पाक कपिड़ो उन कफ़न जा दीवाना, मौला कफ़न जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना। नबीअ जे हरम में अजब जी चमक आ, नबीअ जे हरम में अजब जी कशिश आ, उन्हीं रोशनी अल्लाह, उन्हीं रोशनी उन चमन जा दीवाना, साईं चमन जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना। इस्माइल चांडा शुक्र आज आयो, इस्माइल चांडा शुक्र आज आयो, मोहम्मद मिठे जे अल्लाह, मोहम्मद मिठे जे बचन जा दीवाना, हो बचन जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना। सिकूं था नबीअ जे अल्लाह, सिकूं था नबीअ जे सगन जा दीवाना, सगन जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना। अल्लाह जी नेमतुन जो इनाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान।